भिरिया सिटी खां रिपोर्ट कर रहा है राजा हुसैन। भिरिया सिटी भरसां ॻोठ इब्राहिम सोलंकी में यासीन सोलंकी की मेज़बानी में मशहूर भागे मरहूम अहमद सोलंकी के वर्सीअ के मौके ते ॾांदनि जी गोए जा मुक़ाबला कराया विया, जंहिंमें वॾी तादाद में इलाइक़े वासियुनि शिरकत कई, जॾहिं त सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि हालाणी, मेहराबपुर, खैरपुर, दादू, नवाबशाह, मीरपुर ख़ास, जाम साहब, नौशरो फिरोज़, मोरो, मिठियाणी समेत ॿियनि शहरनि खां ॾांदनि जा शौक़ीन जोड़नि जी सूरत में पहुता। उन सिलसिले में ॾांदनि जी गोए जा मुक़ाबला कराईंदड़ इलाइक़े के मशहूर भागे यासीन सोलंकी, जावेद खान जलपाणी, सरदार हाजी खान धुंवर ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त हर साल यासीन सोलंकी जी मेज़बानीअ में सिंध जे सक़ाफ़ती ॾांदनि जी गोए जा मुक़ाबला कराया वेंदा आहिनि। हुननि ॿुधायो त सिंध जे कुंड कुर्च खां आयल ॾांदनि जा शौक़ीन ॾांद खणी आया आहिनि। हुननि ॿुधायो त ॾांदनि जी गोए खे सरकारी सरपरस्ती न हुजण सबबि ही शौक़ीन हाणे ख़तमु थींदो पियो वञे, शौक़ु ख़तमु थींदो पियो वञे। हुननि ॿुधायो त असां ॾांदनि खे गोए लाइ सिंधी गेहूं, तेल, माखी, बादाम समेत ॿी खुराक खाराईंदा आहियूं, जॾहिं त गोए विढ़ंदड़ ॾांदनि जो पिणु ख़्यालु रखंदे वथाणनि ते पिणु अलॻि सां रखियो वेंदो आहे। संदन खुराक लाइ पिणु अलॻि मालवंद मुक़ररु कंदा आहियूं। हुननि सिंध हुकूमत तोड़े लाइव स्टॉक खाते वारनि खां मुतालबो कंदे चयो त असांजी मदद करे हिन सिंध जे सक़ाफ़ती ऐं सिहतमंद सरगर्मियुनि खे उजागर करण लाइ भाॻियनि सां सहकार कयो वञे त जीअं ई मलाखड़ा थींदा रहनि। ॿिए पासे ॾांदनि जी गोए कराईंदड़ मेज़बान यासीन सोलंकी पारां गोए खटंदड़ पहिरियों नंबर हकीम सोलंकी, मोरो ॿियों नंबर जाफ़र सोलंकी हालाणी ऐं टियों नंबर मीर मोहम्मद पंवर, मोहम्मद कासिम धौर खे सिंध जे सक़ाफ़त पटके, अजरक, टोपिन ऐं नोटनि जा हार पाराया विया।